नाज़रीन हमारे ॾिसी रहिया प्रोग्राम फैसले जी मां मोगरी मां हमेशह चवंदो आहियां त फ़ैसिला थियणु खपनि हिन धरती लाइ हिन मुल्क लाइ ऐं ईंदड़ उन नसल लाइ यकीनी तौर ते जेको इहो चई सघे त असांजे हुकुमराननि ऐं असांजे वॾनि अहिड़ा फ़ैसिला कया जेके असांखे ऐं ईंदड़ तारीख़ में उन्हनि फ़ैसिलनि खे यादि कयो वञे। अॼु तय आहे त फ़ैसिले जी घड़ी अची वई। अॼु पंजाब असेंबली में मरियम नवाज़ जेका हिन वक़्तु वज़ीर आला जी उम्मीदवार आहे उन समेत अॼु 215 खां वधीक जेके PML आहिनि जी नशिस्तुनि ते वेठल पंजाब असेंबली जा मेंबर आहे उन्हनि अॼु हलफ़ खयो। इन सां गॾोगॾु सुन्नी इतिहाद जे काउंसिल जे बि मेंबरनि जेको आहे सो 98 जे क़रीब जेके मेंबर हुया उन्हनि बि हलफ़ खणी वरितो। ॿी वॾी ख़बर तय आहे त इहा ख़बर सिंध जे लाइ बि वॾी अहम हुई त सिंध में बि सुभाणे इजलास थियणु वञे पियो ऐं सिंध जो वॾो वज़ीर समेत जेको अॼु फ़ैसिलो थियो आहे उहो वॾो अहम आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो टियों भेरो वज़ीर आला मुराद अली शाह साहब जो नालो खणंदे अॼु वाज़े तौर ते इहो चयो त सिंध जो ईंदड़ 5 सालनि लाइ वॾो वज़ीर मुराद शाह हूंदो। इन सां गॾोगॾु सिंध जी जेके अहम वज़ारतूं आहिनि उन्हनि जा बि फ़ैसिला थींदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी बि अॼु जेको आहे सो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े तौर ते ॿुधायो। अवैस शाह साहब सिंध जो स्पीकर हूंदो ऐं नवीद इंथोनी भी जेको आहे सो डिप्टी स्पीकर जे लाइ अॼु उन नालो वाज़े तौर ते अॼु सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो। इन सां गॾोगॾु बलूचिस्तान जी असैम्बली वॾी अहम आहे। उते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग सां मिली हुकूमत ठाहिणु वञे पई। अहिड़ी रीति जेको आहे सो विफ़ाक़ में जीअं तय थी चुको आहे त सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी यानी कि आसिफ ज़रदारी साहब हूंदो ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब हूंदा। अहिड़ी रीति जेको आहे सो KP में हुकूमत सुन्नी इताद काउंसिल जेका वॾी अहम जमात आहे PTI जा हिमायती याफ़्ता जेके बि मेंबर हुया उन में शामिलु थिया आहिनि। उते बि PTI जी हुकूमत ठहंदी पर KP में स्पीकर ऐं पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी रीति चवे पई त उन्हनि जा हूंदा ऐं अहिड़ी रीति वरी सिंध में जेको माज़रत सां गवर्नर जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जा हूंदा। वरी सिंध में गवर्नर जो नालो जेको आहे उन ते बि बहस थिए पियो। अॼु थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कयूं त GDA पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चइजे त हिन वक़्तु एहतजाज जे मूड में आहिनि जंहिंमें जमात इस्लामी ऐं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस तो कंदे वाज़े तौर ते चयो त सुभाणे जॾहिं वक़्तु हलफ़ खणंदा मेंबर सिंध असेंबली जा उन वक़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं उन्हनि जा जेके हिन वक़्तु चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे सुभाणे हलफ़ न खणंदा। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मोज़िज़ महिमान मां तारीफ़ कराईंदो हलां। इमदाद सुमरो साहब आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि। वॾी महिरबानी असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहियो। असलम गोरी साहब आहिनि मरकज़ी रहनुमा आहिनि JUIFA सां तालुक़ु आहे अव्हांजो अव्हांजी बि वॾी महिरबानी वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम लाइ। अलीम अहमद सतो साहब आहिनि जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि उहे बि टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। इन सां गॾोगॾु GDA जा रज़ाक रहमो साहब भी टेलीफ़ोन ते आहिनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी उन्हनि वक़्तु कढियो असांजे लाइ। सभ खां पहिरियां मां इमदाद सुमरो साहब अव्हां ॾे ईंदुसि। सुभाणे जी सूरत हाल छा हूंदी हाणे जेके इहे फ़ैसिला थिया आहिनि जेका फ़ैसिले जी घड़ी अची चुकी आहे बींग द जर्नलिस्ट इनखे कीअं पिया ॾिसो? अव्हां केतिरनि ई ऐवाननि खे कवर बि कयो आहे ऐं केतिरियूं इलेक्शनूं ॾिठियूं आहिनि ऐं वज़ारतूं स्पीकरशिप ऐं सदर ऐं वज़ीर आज़म जी जकजोड़ बि अव्हां ॾिठी आहे। महिरबानी आफ्ताब साहब। सुभाणे सिंध असेंबली जो हलफ़ आहे। अञा GDA जो बाज़ाब्ता तौर ते फ़ैसिलो न आयो आहे त हुननि जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी। पहिरीं त इहो ऐलान कयो पियो वियो त सिंध असेंबलीअ जो घेराव थींदो एहतजाज थींदो। बिल्कुलु उहा अची वई आहे त एहतजाज सुभाणे थींदो ऐं उन्हनि जा मेंबर जमात इस्लामी जा ऐं तहरीक इंसाफ़ जा हिमायती याफ़्ता सुभाणे हलफ़ न खणंदा। फ़ैसिलो अची वियो जी सही माना हलफ़ न खणण जो त फ़ैसिलो अची वियो आहे जी एहतजाज बि कंदा बाज़ाब्ता तौर ते इहो सही। ॾिसो जीअं तव्हांजे प्रोग्राम जो नालो आहे फ़ैसिले जी घड़ी फ़ैसिले जे लाइ अवाम पंहिंजो फ़ैसिलो त ॿुधायो पर पूरे पाकिस्तान में जहिड़े तरीक़े सां सिंध समेत बदतरीन क़िस्म जी हिन इलेक्शन में असांखे धांधली नज़र आई त इलेक्शन में जेको मेन जेको कॉन्टेस्ट वठंदड़ जेका धुर हुई या पार्टी हुई यानी PTI उनखे हिसो वठण ई न ॾिनो वियो। उन ते अनअनाउंस्ड हिकिड़ो बैन हो उनखे माना उनखां जेको इलेक्शन जो उनजो निशान हो उहो उनखां खसियो वियो। मूंखे जेको ऑब्ज़र्वेशन आहे या मूंखे जेको नज़र थो अचे त GDA उन सां गॾु PTI जमायत इस्लामी ऐं JUIFA जेको गॾिजी हिते इतिहाद ठाहियो आहे। मां सिंध जी ॻाल्हि थो कयां असांजो सब्जेक्ट सिंध आहे जी जी त हिकिड़े वॾे टकराव जे तरफ़ सूरत हाल बि नज़र अचे थी त मूंखे हिकिड़ा धरणा बि नज़र अचनि था ऐं उनखां अलावा जेको कोर्टुनि में जेका इलेक्शन ट्रिब्यूनल्स में ख़ासि तौर ते हिकिड़ी डिघी
हिकिड़ी कानूनी जंग थींदे बि नज़र अचे थी। छो जो हिन इलेक्शन में जेके हिज़्ब इख़्तिलाफ़ जेके पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते GDA, PTI, जमात इस्लामी ऐं JUIF, उनखे हिन इलेक्शन ते तमामु घणियूं रिज़र्वेशन्स आहिनि। बीइंग अ जर्नलिस्ट मां हिन सॼी इलेक्शन खे कवर कयो हो, कराची खां वठी करे कश्मीर ताईं तक़रीबन घणे भाङे असां हल्का घुमी ॾिठासीं, असां पंहिंजी हिकिड़ी राय बि जोड़ी हुईसीं। पर जॾहिं इलेक्शन जा नतीजा आया त उनखां सफ़ा माना उबतड़ नतीजा नज़र आया। ख़ासि तौर ते मुंहिंजो जेको वोट आहे उहो कराची जे डिफेंस जे इलाइक़े में आहे। उते पीपुल्स पार्टी चोथे नंबर ते हुई, पर हुनजो उम्मीदवार खटे वियो। उन हिसाब सां कराचीअ जे अक्सर तकनि ते MQM टीएं या चोथे नंबर ते हुई, उहा अचानक MQM 17 जेको आहे पहिरें नंबर ते अची वई। MQM जूं सही माना में 4 सीटूं हुयूं, MQM खे 17 क़ौमी असेंबली जूं सीटूं ॾिनियूं वयूं। अहिड़े हिसाब सां हुनखे माना 26-27 सूबाई असेंबली जूं सीटूं वधाए ॾिनियूं वयूं। हैदराबाद में बि तमामु घणी धांधली थी। उनखां अलावा बदीन, जैकबाबाद, खैरपुर, नवाबशाह, मटियारी, दादू, मिठी ऐं टंडो मोहम्मद ख़ान में पीपुल्स पार्टी पंहिंजे हुकूमत जी जेका मिशनरी आहे उन जो फ़ाइदो वठंदे 9 क़ौमी असेंबली जूं सीटूं ऐं तक़रीबन 17 सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि, जिन में वॾे पैमाने ते नतीजा तब्दील करे बशीर महमूद, ज़ैन शाह, अरबाब रहीम, हिसाम मिर्ज़ा ऐं अहिड़नि घणनि माण्हुनि खे उन्हनि माना जेके असांजे हिसाब सां, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन जे हिसाब सां, मुंहिंजी राय जे हिसाब सां खटे चुका हुआ, उन्हनि खे इलेक्शन खां ॿाहिरि कयो वियो, उनखे खटण खां ॿाहिरि करे उनखे हाराए ॾेखारियो वियो आहे। मगर 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 इमदाद साहब इते इहो बि तय आहे, इमदाद साहब इते इहो बि तय आहे त पीपल्स पार्टी केतिरनि ई हल्कनि ते हारायो बि आहे सिंध में। जीअं सिंध जे गादी वारे शहर कराची जी ॻाल्हि कयूं, हैदराबाद जी ॻाल्हि कयूं, उते बि पीपल्स पार्टी जी जेको आहे सो सीटूं जेके विनिंग पोज़ीशन में जेके दावो कनि पिया उन्हनि खे हारायो वियो, ठपा हया विया। ऐं अहिड़ी रीति वरी जेको आहे यकीनी पाकिस्तान पीपल्स पार्टी अली मोहम्मद सतो साहब बि लाइन ते आहिनि, उहे बि ॻाल्हि कंदा। वरी पंजाब में बि पीपल्स पार्टी जी दावूं हुयूं, जीअं बिलावल भुट्टो उतां इलेक्शन विड़े पियो त उते बिलावल भुट्टो खे यकीनी उहा जेका विनिंग पोज़ीशन हुई, जेका हुनजो दावो आहे। बिलावल साहब जी विनिंग पोज़ीशन कोन हुई पंजाब में। ठीकु पंजाब आहे, मां राति पंजाब मां पहुतो आहियां। पंजाब में पीपल्स पार्टी जेके सीटूं खयूं आहिनि उहो तव्हांखे हिकिड़ो माना मौजो ई नज़र ईंदो। ठीकु आहे, बाक़ी कराचीअ में जेके हिननि पंहिंजूं खटियल सीटूं हारायूं आहिनि त उहो त PPI MQM जो अरेंजमेंट आहे। हिन महिल ताईं सिंध जी वॾे में वॾी स्टेक होल्डर आहे पीपल्स पार्टी। उन हिन महिल ताईं छो इहा माना शिकायत न कई आहे त कराची मां उन्हनि जूं सीटूं खसे MQM खे ॾिनियूं वयूं आहिनि। उन में पीपल्स पार्टीअ जी बाहिमी रज़ामंदी शामिल हुई त हिते जेके असां माइनस कादिर खान मधुखेल, मां सम्झां कादिर खान मधुखेल जेका सीट हाराई आहे उहो बि इलेक्शन ट्रिब्यूनल में बि वियो आहे ऐं कोर्टुनि जा दरवाज़े बि खड़काया आहिनि। अली मोहम्मद सातो जेका हाराई आहे हैदराबाद में सीट, उहो बि कादिर खान मधुखेल साहब ज़ाती हैसियत में वियो आहे, पर बेहैसियत पीपल्स पार्टी हिन महिल ताईं को बि PPI जो पॉलिसी बयान न आयो आहे। असलम गोरी साहब ॾे वेंदो सर, तव्हां असां सां गॾु ई आहियो। असलम गोरी साहब, एक तो ये तय है कि अब फैसला हो गया, फैसले की घड़ी आ गई है। कल आपके यानी कि GDA और जमात इस्लामी और आप लोगों ने भी ऐलान किया था कि कल एहतजाज करेंगे सिंध असम्बली के बाहर। अब हलफ बर्दारी तकरीब में शामिल नहीं होंगे। अभी थोड़ी देर पहले पीर सदरुद्दीन शाह राश्ती साहब ने मीडिया से बात करते हुए कहा कि जी हम हलफ नहीं लेंगे। तो ये फैसला हो गया कि अब कोई भी जो अपोजिशन बेंचों पे जो लोग हैं, जो इलेक्ट होके आए हैं, वो हलफ नहीं उठाएंगे। तो सर ये तसादुम की तरफ जाएंगे, एहतजाज कहाँ तक जाएगा, दायरा क्या होगा, धरना होगा? असलम गोरी साहब। देखिए, मैं अमदाद साहब ने जो गुफ्तगू की है बिल्कुल उनका सही तजिया है 100%, बल्कि मैं समझता हूँ अभी भी कुछ इसमें इजाफा भी किया जा सकता है। जी, बात यह है कि जब आप 5 साल तक आवाम को क्या देते हैं, ना आप आवाम को माचिस की जो डिबिया है उस तक से तो आप टैक्स वसूल कर रहे हैं। आवाम को ना आप किसी अस्पताल में मेडिसिन मिलती हैं, ना आवाम को कोई सहूलत मिलती है, पीने का पानी पूरे सिंध में आवाम को मिलता नहीं है। और इस सूरत हाल में 5 साल बाद आवाम को एक पर्ची मिलती है कि आप इस पे अपना हक बता सकें कि आप किसको वोट देना चाहते हैं, अपने लिए हुक्मरान क्या मिले उस आदमी को, उस शख्स को, उस पाकिस्तानी को, कि वो सही तरीके से वोट जिसको उसने कास्ट किया है वो वोट कहीं और जाके निकले और किसी और के खाते में डाला जाए। तो फिर तो इश्तियाल तो होगा, लोग तो रोडों पे आएंगे। इसका मतलब ये तो नहीं कि जो धांधली है, जिन्होंने धांधली की है, मैं तो थोड़ा सा इस पे आगे जाऊंगा। मुझे याद है कि पीपल्स पार्टी ने कहा है कि कराची में धांधली हुई है, और मुझे ये भी याद है कि कन्वीनर साहब ने ये भी फरमाया है कि धांधली हुई है जी। इसी तरह पंजाब में भी वो धांधली का रोना रो रहे हैं। हम भी धांधली
कह रहे हैं, जीडीए भी धांधली कह रही है, जमात इस्लामी भी धांधली कह रही है, दीगर पार्टियां भी धांधली कह रही हैं, तो फिर इलेक्शन नहीं। तो हमारा काम है प्रोटेस्ट करना, एहतजाज करना, उन लोगों को बताना जिन्होंने ये सारा काम किया है कि आपने ये पाकिस्तानी कौम के साथ खिलवाड़ किया है, आपने जमहूरियत का मजाक उड़ाया है। जमहूरियत से बने और आवाम के लिए है, लेकिन यहां तो आवाम रोडों पे बैठी हुई है और आपके सामने 15 दिन हो गए, पूरा सिंध जाम है, लेकिन कोई पूछने वाला नहीं है। सबने आंखों पे ऐसी स्याह पट्टी बांधी हुई है जिसके अंदर से नजर नहीं आ रहा, कानों में रुई करती रहेगी। 76 साल तो हो गए, 76 साल हो गए। 15 साल की हमने हुक्मरानी पीपल्स पार्टी की भी देखी है सिंध में। दूध की नहरें, शहद की नहरें जो बह रही हैं, पूरा सिंध जानता है उसको। पीने का पानी तक लोगों के पास सही। अवेलेबल आज सर बिलावल साहब ने, आज बिलावल भुट्टो ने, ये कैसे मुमकिन है कि पीपल्स पार्टी को इतनी भारी एक्सपीरियंस? बिल्कुल, आपने जिस पानी का जिक्र किया तो उन्होंने आज कहा कि मुराद अली शाह एक तजुर्बेकार वजीर आला होंगे अगले 5 साल के लिए भी, मगर मैं चाहता हूं कि सिंध में पीने के पानी के लिए और ज़राई पानी पे काम किया जाए। आज उन्होंने इनकी भी तवज्जो दिलवाई जो जिसका आप जिक्र कर रहे हैं। रहमो साहब, जीडीए ने अॼु फ़ैसिलो करे छॾियो आहे त उहा एहतजाज में वेंदी, हलफ़ अवां न खणंदव। एहतजाज जो दायरेकार छा हूंदो, कहिड़ी रीति एहतजाज कंदव? जी दादा, सुभाणे आहे सिंध असेंबली जे ॿाहिरां जेको आहे सो प्रोटेस्ट थींदो। हुनमें जीडी आहे, पीटीआई ऐं पंहिंजो जमायत इस्लामी जेयू आहे, सभु दोस्त हूंदा, प्रोटेस्ट कंदा असेंबली जे ॿाहिरां। त हिन असेंबली में जेके बि इलेक्ट थी आया आहिनि उहे इलेक्ट न आया आहिनि, बल्कि जेको आहे उहे सिलेक्शन जे ज़रिए आया आहिनि। ऐं इहा जाली असेंबली आहे, उनजे ख़िलाफ़ जेको आहे सुभाणे एहतजाज आहे। एहतजाज खां पोइ जो अॻिते जो लाइ अमल छा आहे उहो सुभाणे हुते जेको आहे इस्पात ते ख़बर पवंदी, तंहिंखां पोइ मगर एहतजाज जो दायरेकार छा हूंदो? असेंबली जी गेट ते एहतजाज हूंदो, धरनो हूंदो, या इहो थोरे वक़्त लाइ हूंदो, तव्हां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदो? पर अॼु जेके फ़ैसिला थिया थोरी देरि पहिरियां, तमामु तव्हां सां जीडीए में जेके सियासी जमातूं शामिल आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ बि, जमात इस्लामी बि, उहे हलफ़ न खणंदा, इहो फ़ैसिलो थियो आहे? जी बिल्कुलु, इहो फ़ैसिलो थियो आहे। त सुभाणे जेको वोट थींदो हुनमें पीटीआई जा ऐं जमायत इस्लामी ऐं जीडीए जा जेके मेंबर आहिनि उहे वोट न खणंदा। ऐं एहतजाज आहे उहो सुभाणे असेंबली जे ॿाहिरां जेको मेन गेट ते थींदो, जेको फुआरा चौक आहे हुन वटि, ऐं असेंबली जे हुन ॿिए गेट ताईं जेको आहे उस ताईं एहतजाज थींदो। इहो पोइ इहो जेके असेंबली जा मेंबर हूंदा उन्हनि खे छा तव्हां अंदरि न वञणु ॾींदव, हलफ़ न करणु ॾींदव, या सिर्फ़ु गेट ते एहतजाज हूंदो, या इहा अलाह न करे त हिकिड़े तज़ादम जे झेड़े जे तरफ़ एहतजाज वेंदो सुभाणे अवां जो? जी बिल्कुलु, जीडीए जी अहिड़ी कोई हिकमत अमली कोन्हे जो झेड़े जी तरफ़ वञे। ऐं जेके बि तव्हां ॾिसो हूंदो प्रोटेस्ट थिया हूंदा जीडीए जा साईं, उहे बाक़ाइदा पुरअमन थिया आहिनि। हुनमें जेको कंहिंजी रुकावट कोन थी आहे, पुरअमन एहतजाज करणु हुते जीडीए पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदी असेंबली जे गेट ते। सही आहे। अली मोहम्मद सतो साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान। अली मोहम्मद सतो साहब, तय आहे त जीडीए सुभाणे असेंबली जे ॿाहिरां एहतजाज करे पई, उन सां गॾोगॾु जमात इस्लामी ऐं तहरीक इंसाफ़ जे हिमायती याफ़्ता जेके मेंबर आहिनि सुभाणे हलफ़ न खणंदा, कसम न खणंदा असेंबली जे मेंबर जो, पर सुभाणे एहतजाज थींदो ऐं एहतजाज जो दायरेकार सॼी सिंध ताईं वसी तर इहो कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी छा कंदी? सर, तव्हां मुफ़ाहिमत जा बादशाह त आहियो, त सुभाणे का मुफ़ाहिमत थींदी, या ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं, या एहतजाज करणु जमहूरी हक़ आहे, भली कनि? अली मोहम्मद सतो साहब, अली मोहम्मद सतो साहब, सही ॿुधी सघो पिया? चलो ठीक है, अली मोहम्मद सतो साहब ने पिया ॿुधी सघनि, पर असलम गौरी साहब, तो ये एहतजाज, ये जो रहमान साहब कह रहे हैं कि एहतजाज करना हक़ है, जमहूरी हक़ है, तो एहतजाज जैसे थोड़ी देर 2 दिन पहले राशिद मोहम्मद सुब्रो साहब का एक बयान था कि 12 लाख लोग जो है कराची में इकट्ठे होंगे, और उन्होंने इतना भी कह दिया कि अपना किराया ना हो कराची आने का तो जेवर भेज दें, जेवर नहीं है तो किसी से उधार लें, मगर आना ज़रूरी है। तो कितनी तादाद होगी सर JUIFA के कारकुनान की कल? मैं समझता हूं कि इंशाल्लाह, चूंकि हम वो फैसला जमीयत उलमा इस्लाम का था, राशिद मोहम्मद सुमर साहब ने उसको अनाउंस किया है, और अब तो दीगर जमातों के लोग भी उसमें शामिल हो रहे हैं, इत्तेहादी जमातों के, तो बहुत बड़ी तादाद होगी। और ये असल चीज तो ये पूरी दुनिया को बताना होता है कि अगर आप यहाँ नहीं सुनना चाहते तो पूरी कराची में पूरी दुनिया का मीडिया बैठा हुआ है, उनको दिखाना है कि ये हमारा वोटर है जिसका वोट चोरी हुआ है, जिसके वोट को एक्सेप्ट नहीं किया गया है, और धांधली ज्यादा लोग हैं जो इस वक्त हलफ उठाने जा रहे हैं। तो बेहतर प्रोटेस्ट से बेहतर कोई तरीका होता ही नहीं है, और हमने प्रोटेस्ट का रास्ता इसीलिए अपनाया है। और मैं समझता हूं कि अगर हम अब भी सोते रहे
अब भी सोचते रहे तो मुल्क तबाही की तरफ जा रहा है, मुल्क कैसे लोगों के हाथ में जा रहा है। आप देखिए इस वक्त जो मैंडेट आया है बिल्कुल अजीबोगरीब सा मैंडेट है, और ऐसा लगता है कि पाकिस्तान के 4 टुकड़े हो चुके हैं। वो केपीके में खुदा न खास्ता और लोग हैं, बलूचिस्तान में कुछ और हैं, पंजाब में कुछ और है, मरकज में सिंध में कुछ और है, मरकज में कुछ और खिचड़ी पक रही है। तो ये मुल्क किधर जा रहा है? मैं नहीं समझ नहीं आ रही कि कौन इस तरह के फैसले कर रहा है और क्या चाहते हैं वो लोग। असल में गुल साहब, पाकिस्तान को जमहूरी अक़वाम की बात करें, जमहूरी अक़वाम की बात करें, पूरी दुनिया में ऐसा ही होता है कि मुख्तलिफ स्टेट में मुख्तलिफ लोग होते हैं और वहाँ के हुक्मरान यकीननी एक वफाक और आइन के मुताबिक असम्बलियाँ चलती हैं। तो क्या इसमें कोई दो राय तो नहीं है? पहले भी ऐसा होता रहा है पाकिस्तान में, मुख्तलिफ सूबों में मुख्तलिफ लोगों की हुकूमतें रही हैं। देखिए उनके पास मैंडेट होता है, इनके पास क्या मुस्लिम लीग नून के पास इतना मैंडेट है कि वो वफाक में गवर्नमेंट बना सके? इसी तरह जो सूरत हाल वहां पर है बलूचिस्तान में, जो सूरत हाल पैदा की जा रही है वो भी आपके सामने। फिर ये सवाल असलम गुल साहब, सवाल ये पैदा होता है कि लोगों के ज़हनों में कि माजी में जब आप पीडीएम का हिस्सा थे और पीडीएम के सरबराह मौलाना फजल रहमान थे और आपने जो है एक हुकूमत को घर भेजा आईनी तौर पर, और उस वक्त मैंडेट आपके पास सारे इत्तेहादी जब मिले तो तभी तो मैंडेट बना ना। तो अभी भी पाकिस्तान पीपल्स पार्टी और मिलकर अगर नून लीग मैंडेट ले लेती है और बना लेती है तो उसमें इस पर एतराज़ किस चीज़ का है? देखिए इसमें बहुत सी चीजों पे एतराज है। पहली चीज तो ये है कि इस इलेक्शन को कोई एक्सेप्ट नहीं कर रहा है। इस इलेक्शन को अगर वो ये लोग जमहूरियत पे यकीन रखते हैं, मुस्लिम लीग नून जमहूरियत का नाम लेती है, पीपल्स पार्टी कहते हैं कि हम जमहूरियत, हमसे ज्यादा जमहूरियत किसी के पास नहीं है, तो फिर उनको अपने आप इससे मैटर से पीछे होना चाहिए। जो बड़ी पार्टी बन के सामने आ रही है, सुन्नी इत्तेहाद कौंसिल हो या कोई भी हो, उसको ऑफर करनी चाहिए। अगर वो हुकूमत ना बनाए तो फिर आप बनाए, नंबर 2 पे जो भी इत्तेहाद बनना चाहे बनाए। लेकिन एक पार्टी को आप बिल्कुल उठा के कोने पर रख के और आप अपनी मर्जी की हुकूमत बनाना चाहते हैं, तो इससे लोगों के दिलों में कुछ चीजें पैदा होंगी जो खुदा ना खास्ता मुल्क के लिए नुकसानदेह है। हमें इस पर सोचना होगा। आज बलूचिस्तान के फैसले इस्लामाबाद के ड्राइंग रूम में बैठ के सिंध के साथी और पंजाब के साथी कर रहे हैं। बलूच वहां बैठे हुए हैं, बलूचिस्तान के लोग धरनों पे बैठे हुए हैं, 14 दिन हो गए बलूचिस्तान। बिल्कुल हम कोशिश कर रहे हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का भी मौकफ आ जाए, और यकीनन ही आपके इत्तेहादी तो है पीपल्स पार्टी, माजी में भी इत्तेहादी से मुराद यानी कि मौलाना फजल रहमान साहब के और ज़रदारी साहब के बड़े अच्छे रवाबित थे और ताल्लुकात हैं। मगर बलूचिस्तान में क्या होगा सर? बलूचिस्तान में कैसे हुकूमत बनेगी? बलूचिस्तान में भी यकीनन आपके पास भी मैंडेट जो है वो बड़ा अहम है। अगर नंबर गेम देखें तो आपके पास भी है, नून लीग के पास भी है, पीपल्स पार्टी के पास भी है, तो वहां क्या होगा? मेरी तो जनाब 10 से 12 सीटें चोरी की गई हैं। अभी एक सीट को मजीद चोरी करने की कोशिश की जा रही है जो ज़ियादत से सीट है। अच्छा। और जो हमेशा हमारे पास रही है, वहां पर तो 14 दिन 15 दिन हो गए बलूचिस्तान पूरा बंद पड़ा हुआ है। आप हब से आगे निकले तो आप, बल्कि कराची से बाहर निकले थोड़ा सा, तो आपको पता लगेगा बलूचिस्तान पूरा बंद पड़ा हुआ है। जनाब महमूद खान चगजई साहब हों, अख्तर मैंगल साहब हों, डॉक्टर अब्दुल मालिक साहब हों या दीगर पार्टियां, सबके सब JUI हो, सबके सब एहतजाज पे बैठे हुए हैं। तो आप यहाँ आपने अपने कानों में रुई क्यों ठोस ली है? आप मुल्क को कहाँ ले जाना चाहते हैं? इस तरह से जुल्म हो रहा है इस मुल्क के साथ, इस कौम के साथ। हम लोग का इससे एतमाद उठता जा रहा है। जमीयत उलमा इस्लाम तो इस तरफ जा रही है कि हम इस जो सिलेक्टेड समझे या कंट्रोल्ड जमहूरियत से हम किनारा कशी अख्तियार करें। हमें ऐसी जमहूरियत के या ऐसे अदारों के अंदर रहने की जरूरत नहीं है जहां हम सब एक दूसरे को चोर नजरों से देख रहे हो, और ये भी चोरी से आया है, ये भी चोरी से आया है, और हम भी अपने को आपको समझ रहे हो कि हम चोरी से आए, हम अवाम के नुमाइंदे नहीं है। तो ऐसी असम्बली में बैठने का क्या फायदा है? ठीक है, तो इससे आगे जा रही है। जी रहमान साहब, मां तव्हां ॾेई दुसि त हिकु त इहो तय आहे त जलसा पहिरियां छो न कया, अवाम वटि तव्हां पहिरियों कोन वियो ओड़ी रीति। पाकिस्तान पीपल्स पार्टी चए पई, ऐं वरी इहे चए पई त सीटूं छॾींदा बि, GDA अगरि सीटूं छॾे बि थी त वरी हुन ते इलेक्शन थींदी, वरी असां इलेक्शन खटे ईंदासीं, मुक़ाबिलो कंदासीं। त हार जी वजह छा थी? हार जी वजह तव्हां ॾिसो इलेक्शन मैनेज थी वई। अॻु में हिकिड़ो जुडिशरी कोन हुई, रिटर्निंग ऑफिसर जेके इन्हनि त कया, पंहिंजो असिस्टेंट कमिश्नर ऐं DRO डिप्टी कमिश्नर जेके इन्हनि जा ई मातहत हुआ। प्रिजाइडिंग ऑफिसर हाणे पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी ॿुधाईंदुसि, 7-8 प्राइमरी मास्टर जेके 14 स्केल वारा उहे प्रिजाइडिंग हुआ, ऐं 17 स्केल वारा जेके डॉक्टर हुआ उहे APO लॻल हुआ। त इलेक्शन सॼो हिननि जेको मैनेज करे छॾियो, बेंच पेपर हिननि खे ॾिना विया हुआ। त इहा कहिड़ी इलेक्शन आहे? हिन खां बहितर हुई तव्हां लिस्टूं ठाहे इलेक्शन कमीशन ॾेई छॾिया त फलाणो MP फलाणो MLA एतिरो ख़र्च ई न कराईंदा। असांजो मेन मक़सदु इहो आहे त फ्री एंड फेयर जो कॉन्सेप्ट तव्हां ॾियो था, त घटि में घटि इलेक्शन जो बसि उहे तव्हां रिज़ल्ट त ॾियो त फ्री एंड फेयर कीअं इलेक्शन थींदी आहे। इहा त कोई इलेक्शन ई कोन हुई।
या त बाक़ाइदा प्रॉपर नॉमिनेट करे तव्हां उन्हनि खे मैनेज करे सॼो सिस्टम उन्हनि खे ॾिनो। असांजो एहतिजाज प्रोटेस्ट उन शइ जे ख़िलाफ़ आहे त प्रॉपर जेकॾहिं इलेक्शन थिए त इलेक्शन कमीशन जी पतवाही थी आहे, सभिनी इदारनि जी पतवाही थी आहे त उन्हनि कीअं इलेक्शन कराई आहे, छा थियो आहे, एहतिजाज ऐं प्रोटेस्ट उन हिसाब सां आहे सम्झो। ठीकु आहे। इमदाद सुमरो साहिबु, पोइ हिकिड़ो तय आहे त जेका असलम गोरी साहिबु ऐं रामो साहिबु ॻाल्हि कनि पिया त इलेक्शनूं इहे थियूं आहिनि, पर अॼु जेका फ़ैसिला थिया आहिनि, जेका फ़ैसिले जी घड़ी साम्हूं असांजे नज़र अचे पई, वॾो वज़ीर मुराद अली शाह हूंदो, अवैस शाह जेको आहे सो सिंध जो स्पीकर हूंदो, नवीद एंथोनी जेको आहे उहो डिप्टी स्पीकर हूंदो, ॿियूं बि वॾियूं अहम वज़ारतूं आहिनि जंहिंजा ऐलानात थींदा, पर जेके माज़ी में रवायती वज़ारतूं वज़ीरनि वटि हूंदियूं आहिनि। पर अॼु बिलावल भुट्टो साहिबु इन ते बि ज़ोर ॾिनो त मूंखे हाणे जेको वॾो वज़ीर आहे उनखे वॾी चैलेंजिस आहिनि, ॿियनि सूबनि सां मुक़ाबिलो करिणो आहे, पंजाब सां मुक़ाबिलो करिणो आहे। सिंध में पाणीअ जो मसइलो आहे, सिंध में पीअण जे पाणीअ जे ज़रई पाणी जो मसइलो आहे, इन्हनि खे बि हल करिणो आहे। माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो आहे, स्कूल जेके बोर्ड में तबाह थी बंदि थियल आहिनि उन्हनि खे खोलणो आहे, करप्शन ते ज़ाब्तो आणणो आहे, उनखे कीअं ॾिसंदो साईं? आफ्ताब साहब ॾिसो, पंहिंजो मुराद शाह साहब टियों दफ़ो वज़ारत वॾे वज़ीर जो माना हलफ़ खणे पियो न। जी सिंध पंजाब खां ॿियनि सूबनि खां हर हिसाब सां पोइते आहे। हिते प्रॉपर तालीम न आहे, तालीम जे मैदान में असां पोइते आहियूं, सिहत जूं सहूलियतूं बिल्कुलु कोन्हनि के। मां सेवण जो रहवासी आहियां, त मुराद शाह जे पंहिंजे शहर सेवण शरीफ़ में हींअर माना माण्हू जेके मिनरल वाटर त कोन था उते अफोर्ड करे सघनि, तमामु घणी एक्सट्रीम गुरबत आहे, त हीउ जेको डॿे में जेको फिल्टर पाणी थो अचे उहो पाणी पीअण लाइ मजबूर आहिनि। उते प्रॉपर क़िस्म जो माना वाटर सप्लाई बि कान्हे का, ऐं सैनिटेशन जो हाल बुरो आहे। सेवण हींअर मां मुकमल ज़िमेदारी सां थो चई सघां त सेवण हींअर सिंध जो गंदो तरीन शहर आहे। उते लॉ एंड ऑर्डर जी का सूरत हाल कोन्हे का, अमन अमान बिल्कुलु तबाही बर्बाद आहे। ऐं उनखां अलावा उहो मंशात जो गढ़ आहे। सेवण जो हिकिड़ो महल आहे, बंदर महल, उनखे सोराब ॻोठ चयो वेंदो आहे, छो जो उते तव्हांखे हर क़िस्म जी मंशात मिले थी। उनखां अलावा तालीम जे हिसाब सां सेवण इलाही पोइते आहे। इहा सॼी सूरत हाल सॼी सिंध जी आहे। सॼी सिंध में तव्हांखे न तव्हांखे अमन अमान मिलंदो, न तव्हांखे सिहत मिलंदी, न तव्हांखे रोड रस्तो मिलंदो। गटरनि जे पाणी खां वठी हर शहर माना हिकिड़ो गटर जो ढेर बनियल आहे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा नथो अचे इमदाद साहब, ॿी ॻाल्हि पंजाब जी बि भुट्टो साहब खे हाणे गिरी आहे त सिंध में करप्शन आहे उहा ख़तमु थियणु घुरिजे। सिंध जे माण्हू जी इमदाद साहब, ॿी वॾी अहम ॻाल्हि इहा नओं कारनामो सर अंजाम ॾींदो या कहिड़ा नवां प्लान आहिनि। ठीकु आहे इमदाद साहब, ॿी ॻाल्हि परफॉर्मेंस हेरी वरी जेका हेतिरा वधीक वोट। ठीकु आहे। ॿी अहम ॻाल्हि आहे त पंजाब जी वॾे वज़ीर जी जेका चइजे त सुभाणे स्पीकर जो बि उते ओवरटेकिंग आहे, ऐं वज़ीर आला जी जेको आहे सो उम्मीदवार जेका हुई उनजो त फ़ैसिलो थी वियो, मरियम नवाज़, उते बि चैलेंजिस आहिनि। हू बि चवे पई त हिते सूबे में वॾियूं चैलेंजिस आहिनि ऐं उनखे बहितर करिणो आहे, अॻिते वधिणो आहे। पोइ सम्झो पिया त हीउ हिकिड़ो नओं चहिरो जेको PMLN रिप्लेस कयो आहे ख़ादमे आला पंजाब यानी कि शहबाज शरीफ़ जी जॻह ते, ओड़ी रीति डिलीवर करे सघंदी मोहतरमा मरियम नवाज़? पंजाब में त शरीफ़ बिरादरान अचनि या चौधरी बिरादरान अचनि, पंजाब जो जेको सियासतदान आहे ऐं पंजाब जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा पंहिंजे वतन सां पंहिंजे अवाम सां सची आहे। तव्हां ओबाबड़े जी सरहद क्रॉस करे तव्हां वञो त तव्हांखे लॻंदो त तव्हांखे नई दुनिया में पहुची विया आहियो। वरी जॾहिं तव्हां पूरो पंजाब तां घुमी जॾहिं सिंध में ईंदो ऐं साॻी ओबाबड़े जी सरहद पोइ ईंदो त तव्हांखे लॻंदो त तव्हांखे जंग ज़दा इलाइक़े में आयल आहियो। हिते असांजे जेको सियासतदान आहे, हुकुमरान धुर सां तालुक़ रखंदड़, उहो ऐं असांजो ब्यूरोक्रेट पुलिस ऑफिसर कंहिं बि हिसाब सां पंहिंजे वतन सां पंहिंजे आवाम सां सचा कोन्हनि। हुननि खे सिर्फ़ु जेको आहे सो हर सूरत में पैसा खपनि। जिते वज़ीर पैसा ॾेई मुक़ररु थियनि, जिते DC SP ऐं डिपार्टमेंट्स जा सेक्रेटरी पैसा ॾेई मुक़ररु थियनि, ऐं हर महीने उहे मुख़्तलिफ़ हाउसिस जो बिलावल हाउस खां वठी करे ज़रदारी हाउस ऐं मुख़्तलिफ़ हाउसिस जा उहे ख़र्च हलाइनि, त उते अहिड़ी ई तबाही ऐं बर्बादी जा मंज़र तव्हांखे नज़र ईंदा। पंजाब में तव्हांखे पंजाब में इहे शयूं नज़र न पियूं अचनि। अवां पिया चओ त पंजाब में टारगेट ॾिनो वियो त हर हल्के में तव्हांखे जेको आहे सो हेतिरा हज़ारे वोट जाली विझणा, ऐं उन्हनि पंहिंजी ड्यूटी पूरी करे पंहिंजी माना जेको आहे सो पोस्टिंग बचाई आहे। असांजो जेको ब्यूरोक्रेट आहे, असांजो जेको DC आहे, असांजो जेको SP आहे, असांजो कमिश्नर ऐं सेक्रेटरी आहे,
उहो पैसे जे लाइ ऐं पोस्टिंग जे लाइ हर कुदो कमु करण जे लाइ तयारु आहे। मगर मरियम मगर नवाज़ इमदाद खे साहब जेके बीते चैलेंज जर्नलिस्ट हूंदा, बीते जर्नलिस्ट मां मरियम बि जेको नवाज़ जो ॾिसां पियो त पंजाब पंजाब असां खां 200 साल अॻिते आहे। पंजाब में भी त साॻी सूरत हाल किथे न किथे नज़र अचे पई। उते बि ब्यूरोक्रेसी ऐं जेका पाकिस्तान तहरीक तव्हां इंसाफ ॿुधायो न किथे थी नज़र न, अचे। पाकिस्तान तव्हां तहरीक इंसाफ पंजाब जो नंढे में नंढो शहर आहे बिल्कुल, पर तव्हां पाकिस्तानी पंजाब तहरीक जो नंढे इंसाफ में ऐं नंढो शहर आहे, ऑपोज़िशन साहिवाल, जेके चीचावतरी। करप्शन जे अंबार जे लाइ एहतिजाज कंदी रही। मां हिकिड़ी सियासी धुर जी ॻाल्हि पियो कयां त उते बि त किथे न किथे मैंडेट जो ऐं उन्हनि फ़ैसिलनि जो क्रॉस त उन ते बि त तनक़ीद थिए पई न, PTI बि करे पई, ॿियूं मुख़ालिफ़ धुरियूं बि कनि पियूं, इवन कि पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी रही आहे। इहा त अजीब ॻाल्हि आहे त करप्शन जे लाइ पीपल्स पार्टी जेको आहे सो एहतिजाज थी करे, किथे एहतिजाज थी करे। पंजाब जा जेके नंढे खां नंढा शहर आहिनि, मां पूरो पाकिस्तान घुमंदो आहियां, चीचावतनी, साहिवाल, मियां चनू खां वठी करे जेके जेके नंढा शहर आहिनि, उहो तव्हां शहर खणी अची ॾिसो। हिननि वज़ीरनि मुशीरनि जा उनजो भेट था नवाब शाह सेवण ऐं लाड़काणे सां कयो त तव्हांखे फ़र्क़ु सम्झ में अची वेंदो। रहमान साहब मां ॾींदुसि 200 साल अॻिते आहे, उते इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे, उते सनअतकारी ठीकु आहे। इमदाद साहब, रहमान साहब ॾे हलंदासीं। तबाह बर्बाद करण खां सवाइ को कमु न कयो आहे। अच्छा, चलो गौरी साहब, मैं आपकी जाने आऊंगा। सर ये बताइए कि अब बलूचिस्तान की हुकूमत का क्या फैसला होगा? सर आप ने जैसे इसाक डार साहब ने कहा कि लेट कर दी, अगर पहले आते तो पहले पाते और पहले कहीं ना कहीं हम बात कर सकते थे एक दूसरे से बलूचिस्तान की हुकूमत के हवाले से। क्या हुकूमत में शामिल होंगे बलूचिस्तान में, या वहाँ पर भी एहतजाज होगा, अपोजिशन में होंगे, या फिर वहाँ पे भी हलफ आपकी जमात नहीं उठाएगी, आपके अराकीन? देखिए, मैं आपको एक बात बताऊं, थोड़ा सा इस बात को मैं क्लियर कर दूं जी कि जनाब एजाज सादिक साहब जो साबिक स्पीकर हैं, उन्होंने 3-4 दफ़ा गफूर हैदरी साहब, मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब को टेलीफोन किया था और उनके मिलने की ख्वाहिश का इजहार किया था। तो वो मिलने के लिए उन्होंने जब जमात से पूछा तो हमने उन्हें इजाज़त दी कि ठीक है, आप बलूचिस्तान के ऊपर वो आपसे बात करना चाह रहे हैं तो जी बलूचिस्तान के MPs को साथ ले लें और बात कर लें। हुकूमत साजी के लिए कोई वहां नहीं गया था और उन्होंने बाद में रात को जो नून लीग ने खुद इसकी तरदीद की है और रात को उनकी तर्जमान ने जो खबर चलाई है उसमें इस बात की तरदीद की गई है जो आप बात फरमा। ठीक है जी, ठीक है। आवाज़ आपकी मुझ तक नहीं आ रही है इमदाद साहब। जेस ताईं अच्छा वो जेस ताईं जो आवाज़ मूं ताईं पहुचे, इमदाद साहब मां ॾींदुसि बलूचिस्तान जी हुकूमत खे कीअं पिया ॾिसो ठहंदे? बलूचिस्तान जी हुकूमत कीअं ठहंदी? JUFA लाज़मी असलम साहब हुनजो जवाबु ॾियनि पिया। जी इमदाद साहब। आफ़ताब साहब, मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हांखे? जी जी, हा, मूं ॾे अचे पियो। अच्छा आफ़ताब साहब, बलूचिस्तान जो मामिलो पूरे पाकिस्तान में हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। उते ॾाढनि मुड़ुसनि जी जेको आहे सो बादशाही आहे। ॾाढा मुड़ुस सभिनी खे विहारे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कराए ऐं हुकूमत ठाहे छॾींदा आहिनि। उन्हनि ॾाढनि मुड़ुसनि जी माना मर्ज़ी आहे त कहिड़ो उते जी असेंबली में अचे, कहिड़ो चीफ मिनिस्टर थिए, कहिड़ो थिए। त बलूचिस्तान में जेकॾहिं PP हुकूमत ठाहे थी त उहो को वॾो को कमाल कोन हूंदो। उहा पीपल्स पार्टी जी एस्टेब्लिशमेंट सां हिकिड़ी गठजोड़ आहे ऐं इहा पहिरीं तइ थियल हो त बलूचिस्तान जी असेंबली में जेको CM हूंदो उहो PP जो हूंदो ऐं उनखां अलावा जेके बि ॿियूं जेके पार्टियूं हूंदियूं उहे हुन सां गॾु हूंदियूं। बलूचिस्तान जो मामिलो माना उते का सियासत आहे कोन। उते जेका जंहिं धुर जी हूअं त पूरे पाकिस्तान ते हुकूमत आहे, पर ॿियनि थोरी घणी कंट्रोल्ड डेमोक्रेसी नज़र अचे थी, पर उते त उहा कंट्रोल्ड डेमोक्रेसी न आहे। उते चंद पपेट्स हूंदा आहिनि, या हीउ जेको पहिरीं बिज़न जो साहब हो, 400 वोट खयां, उन ते हू वज़ीर आला हो, डमी वज़ीर आला हो, असुल वज़ीर आला को ॿियो हूंदो आहे। त बलूचिस्तान जी कहिड़ी ॻाल्हि कजे? जीअं गौरी साहब ॿुधायो त उन्हनि खां सीटूं खसियूं वयूं आहिनि। ज़ियारत वारी सीट जेका रवायती तौर ते सदाईं JUFA खटींदी आहे, उहा सीट बि उन्हनि खां खसी वञे पई। त बलूचिस्तान जी सूरत हाल त पूरे पाकिस्तान में इंतिहाई ख़राब तरीन सूरत हाल आहे। ठीकु आहे। उते त माना इलेक्शन ते हलाए, इलेक्शन जे नाले में हिकिड़ो संगीन मज़ाक ई थींदो आहे। अवाम जा हक़ीक़ी नुमाइंदा अख्तर मेंगल हुजे, बिज़न जो साहब हुजे, डॉक्टर अब्दुल मालिक हुजे, उहे जॾहिं ॿाहिरि वेठा हुजनि त हिकिड़ो वॾो मज़ाक आहे
बलूचिस्तान ते कहिड़ो तबसरो करे। ठीकु आहे, हिकिड़ी ब्रेक लाइ चए पियो वञे इमदाद साहब, ऐं सभिनी महिमान गॾु आहिनि, ब्रेक ते था वञूं, ब्रेक तो वापसि ईंदासीं त इन ते ॻाल्हि कंदासीं त इहा त हुकूमतूं ऐं एहतिजाज जेको थियण वारो आहे सुभाणे 2 अहम असेंबलियूं पंजाब ऐं सिंध में जेका हलफ बरदारी आहे, ऐं उन्हनि में एहतिजाज अगरि थिए थो त पाण किथे हूंदासीं, वापसि ईंदासीं, इन ते ॻाल्हाईंदासीं।